हज़रवा खे दादू में अपडेट कंदालू तो दादू में घर अंदर मुबैना गोलियों लगन सबब 12 सालन जो नीगर ज़ख्मी थी पियो है। नीगर इरफान घर में गोलियों लगन सबब ज़ख्मी थी पियो है, जैसे नवाब शाह अस्पताल मुंतकिल किया वियो है। घर में रांद करण दौरान गोलियों लगन सबब इरफान ज़ख्मी थी पियो। यो चवण आहे वारसन जो। अव्हांखे अपडेट कंदालू। अहम ख़बर है तो घर अंदर मुबैना गोलियों लगन सबब 12 सालन जो नीगर ज़ख्मी थी पियो है। नीगर इरफान घर में गोलियों लगन सबब ज़ख्मी थी पियो है, जैसे अस्पताल मुंतकिल किया वियो है। तफ़सील मालूम कंदासीं दादू मां आवाज़ टीवी के रिपोर्टर तारिक लिगारी का। जी तारिक, ॿुधाइजो त छा मामलो आहे? जी दादू भरसा खानपुर में नीगर है 12 वरन जो इरफान पुट नवाब आरई उनके मुबैना तौर ते गोलियों लगन सबब दादू के सिविल अस्पताल मुंतकिल किया वियो, जिते गणती जोगी हालत हुअण सबब नीगर के नवाब शाह के PMC अस्पताल मुंतकिल किया वियो। ॿुधायो इहो पियो वञे संदसि वारसन जो चवण है त नीगर जेको आहे उहो पिस्टल सां रांदि करे रहियो, जंहिं सबब उनके 2 गोलियूं लॻियूं आहिनि। जॾहिं इलाइक़े में ये चोबोल आहिनि त ॿिनि धुरियुनि विच में झेड़े दौरान फायरिंग में नीगर के गोलियूं लॻियूं आहिनि, जॾहिं त कार्रवाई खां बचण लाइ संदसि वारसन पारां हिन मामले खे जेको आहे सो दॿायो पियो वञे। हींअर ताईं पुलिस पारां पिण का बि जांच न कई वई आहे, न ई कंहिं थाणे ते अहिड़ो इतला ॾिनो वियो आहे। हिन वक़्तु नीगर की हालत गणती जोगी हुअण सबब उनखे नवाब शाह के PMC अस्पताल में दाख़िल कियो वियो आहे। जी ठीक है, वरी मेहरबानी मां जी अपडेट करण लाइ।